Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. कराची के सदर वारे इलाके में चीनी डॉक्टर्स की डेंटल क्लिनिक ते हमले केस जो मुख्य जवाबदार गिरफ्तार। कत्ल में इस्तेमाल थियल हथियार बहत। सूबाई वजीर शर्जील मेमन जो चवण है त गिरफ्तार कयल जवाबदार वक़ार खुश्क जो ताल्लुक सिंधु देश पीपल्स आर्मी से है। जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतराफ़ भी करे वरितो आहे। मारिजी वियल चीनी शहरी जी दहशतगर्दनि सां का भी दुश्मनी न हुई। दहशतगर्द एक खास एजेंडा तहत चीनी शहरियुनि के निशानो बणाए रहा आहिनि। परडेह में वेठल असगर शाह ऐं शफ़ी पारां दहशतगर्दनि के चीनी डॉक्टर्स ते हमले जो टास्क ॾिनो वियो। गिरफ्तार कयल दहशतगर्द वक़ार खुश्क असगर शाह ऐं सहूलतकार ज़ुल्फ़कार ख़ासकिली सां लाॻीतो राब्ते में हो। फ़ोन कॉल्स ट्रेस करे खेसि गिरफ्तार कयो वियो। मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में मुलविस दहशतगर्दनि टोलनि खे न छॾींदासीं। रावलपिंडी की अदालत वफाकी गृह वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। हाई कोर्ट बेंच एंटी करप्शन की गिरफ्तारी वारंट ते हर क़िस्म की कार्रवाई खां रोके छॾियो। अदालत एंटी करप्शन की जांच टीम के नोटिस जारी कंदे 17 अक्टूबर ते समूरो रिकॉर्ड तलब करे वरितो। कुछ ॾींहं अॻु रावलपिंडी की एंटी करप्शन कोर्ट करप्शन केस में हाज़िरी ते न अचण सबब राणा सनाउल्लाह जा गिरफ्तारी वारंट जारी कया हुआ। मोहब्बत करे मुझ मां पंहिंजी जान खां वधीक मोहब्बत कयां कीअं साबित कंदे चयोमांसि त जीअं तूं चवंदे त हिन तकड़ में मोबाइल कढी हिन चयो त हिन हाल में तुंहिंजा फोटो कढंदासीं। मुझमांसि चलो सही आहे। पर हिननि पंहिंजे दोस्तनि खे ॾी ऐं सोशल मीडिया ते ॾी छॾीनि तस्वीरूं हाणे ब्लैकमेल था करनि। गरीब माण्हू सकारे वञूं अदालत आहे कानून आहे। करनाल न साला कयो आहे ज़ुल्म। छोकिरीअ खे हींअर था ब्लैकमेल कनि त मुंहिंजे दोस्तनि सां हली मिले। ठारू शामी शागिर्दियानी से लजा लुटबार तस्वीरों वायरल कंदड़ जवाबदार संदस माइटन जो गिरफ्तारी लाए आयल पुलिस की टीम ते हमलो। बिन अहलकारन की यरगमाल बनाए छो। पुलिस अदालत जवाबदार के घर के कड़ो चाढ़े छो। शागिर्दियानी से लजा लुट वारे वाक़े की टाइम न्यूज़ से खबर नशर थियण बाद सेशन जज नौशर फिरोज नोटिस वरतो। अदालत पारा नोटिस वठण बाद DIG इरफान बलोच के हुक्म से पुलिस जवाबदार के घर से छापो हयो। जवाबदार इमरान राजपूत के माइटन पुलिस से हमलो करे दिनों। तशद्दुद बाद बिन एहलकारन के यरगमाल बणाए वरितो। जवाबदार के घर ॿाहिरां पुलिस अटाला मौजूद। कराची वासियुनि लाइ बिजली ₹4.88 फी यूनिट सस्ती थी वई। मुल्क के बाक़ी इलाइक़नि लाइ बिजली 19 पैसा फी यूनिट महांगी। नेपरा कराची वासियुनि लाइ बिजली के फी यूनिट अघ में ₹4.88 सस्ती करे छॾी। मुल्क के ॿियनि इलाइक़नि लाइ बिजली 19 पैसा महांगी कई वई। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब अगस्त के फ्यूल एडजस्टमेंट की मद में बिजली 19 पैसा फी यूनिट महांगी कई वई है। इजाफ़ो अक्टूबर के बिलन ते लागू कयो वेंदो। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी गया। कुछ बेड गवर्नेंस आ, कुछ कुदरती आफत। हल तव्हां माण्हुनि वटि आहे। तव्हां पंहिंजा नुमाइंदा कहिड़ा चूंडियो था, कहिड़नि खे असेंबली में मोकिलियो था, उहे तव्हांजा नुमाइंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे नुमाइंदनि खे इहो अहसासु हुजे त हर 5 सालनि खां पोइ असांजो एहतिसाब थींदो इन वोटरनि जे हथां, त शायदि इहा हालत न हुजे। तव्हां पंहिंजी तक़दीर तव्हांजे हथ में आहे। अदलिया जो पंहिंजो कमु आहे। अदलिया इंतिज़ामिया जो कमु नथी करे सघे। सिंध में बरसात और बोड दौरान आयल तबाही में कुछ हथ कुदरती आफत और कुछ खराब हुक्मरानी जो हो। चूंडल नुमाइंदन के वोटरन हथा एहतसाब जो एहसास हुजे हा त ही हालत न थे हा। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख जो हैदराबाद बार के खिताब। चीफ जस्टिस चयो त अवाम सोची समझी पंहिंजा नुमाइंदा चूंडे असेंबली न उमाणे। सिंध में बरसात और बोड सबब बुनियादी ढांचो तबाह थी वियो। बोड और अमन अमान जो मामलो सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। उन ते तबसरो नथो करे सघिजे। अदालतूं एडमिनिस्ट्रेशन जा